दोस्तों एक दफ़ो ॿीहर तव्हांखे नवीड्स रिफ्लेक्शन्स ते भलीकार था कयूं ऐं हींअर जेको पंहिंजो मौज़ू आहे उहो आहे फ़िलासफ़ी। छाकाणि त फ़िलासफ़ी जेको लफ़्ज़ु आहे उहो पाण वटि आम आहे। जीअं पाण चवंदा आहियूं यार इन ते तुंहिंजो कहिड़ो फ़लसफ़ो आहे या फलाणे जो कहिड़ो फ़लसफ़ो आहे या इन में कहिड़ो वॾो फ़लसफ़ो आहे। ख़ासि करे इहो लफ़्ज़ु पाण वटि आम आहे, इन में कहिड़ो वॾो फ़लसफ़ो आहे। यानी इन जो मतिलबु इहो आहे त पाण सम्झंदा आहियूं त फ़लसफ़ो हिकिड़ी वॾी ॾुखी शइ आहे ऐं छा वाक़ई में फ़लसफ़ो एॾी वॾी ॾुखी शइ आहे त ईअं आहे बि न। फ़लसफ़ो कॾहिं बि का ॾुखी ॻाल्हि आहे ई न। ऐं नई वरी कुझु दोस्त छा ईअं बि सम्झंदा आहिनि त फ़लसफ़े जी हींअर जेको आहे न का ज़रूरत न आहे, छाकाणि त हीउ दौरु जेको आहे उहो साइंस जो आहे, हीउ दौरु टेक्नोलॉजी जो आहे, हीउ दौरु आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो आहे ऐं वग़ैरह वग़ैरह। सो इन जे करे हिन दौर में फ़लसफ़े खे पढ़ण जी का ज़रूरत न आहे। त ईअं बि न आहे, छाकाणि त फ़लसफ़ो जेको आहे उहा उनजी असांखे अंडरस्टैंडिंग जेकी एक्चुअल अंडरस्टैंडिंग आहे उहा न आहे। इन जे करे पाण ईअं सम्झंदा आहियूं। फ़लसफ़े जे लाइ जेके मुख़्तलिफ़ डेफिनेशन्स असांखे मिलियल आहिनि, खोड़ सारनि फ़िलासफ़रनि फ़लसफ़े खे पंहिंजे ई जेको आहे लफ़्ज़नि में मुख़्तलिफ़ जेको आहे डेफिनेशन्स ॾिनियूं आहिनि। इन जे करे जेको पढ़ंदड़ माण्हू आहे उनखे थोरी डिफ़िकल्टी महसूसु थिए थी त आख़िर फ़लसफ़ो चऊं छा खे। पर अगरि पाण फ़लसफ़े जूं सभई डेफिनेशन्स सभई त पाण ऑब्वियसली पढ़ी न सघंदासीं, कुझु वॾनि वॾनि फ़िलासफ़र्स जूं डेफिनेशन्स पढ़ी करे उन मां अंदाज़ो लॻायूं त पाण फ़लसफ़े खे सम्झी सघूं था त बुनियादी तौर ते फ़लसफ़ो आहे छा। मसलन लेविसन हिकिड़ो फ़िलासफ़र आहे जंहिंजी नज़र में फ़लसफ़ो ईअं आहे त जीअं फ़िलासफ़ी हिकिड़ी ज़हनी सरगर्मी आहे। हाणे लेविसन सम्झे थो त फ़िलासफ़ी हिकिड़ी ज़हनी सरगर्मी आहे, पर कार्ल मार्क्स जेको उहो बि पंहिंजे पर में हिकिड़ो वॾो फ़िलासफ़र रहियो आहे त या फ़िलासफ़र न रहियो आहे तॾहिं बि माना उहो थ्योरिस्ट त रहियो आहे। त हुन वरी फ़लसफ़े खे डिफ़ाइन ईअं कयो आहे त फ़लसफ़ो दुनिया खे तब्दील करण लाइ उन जी तशरीह आहे, यानी उहा तशरीह या तसवुर जेको दुनिया खे तब्दील करे सघे। ठीकु आहे। कैंट एम्यूनल रिगार्ड हिकिड़ो फ़िलासफ़र आहे, उहो सम्झे थो त फ़िलासफ़ी सम्झ जी साइंस ऐं उन जी तनक़ीद आहे। सम्झ जी साइंस यानी हिकिड़ी साइंस हूंदी आहे मिसाल तौरु मैटर जी, एनर्जी जी, उनखे पाण फिज़िक्स चवंदा आहियूं। हे जेको फ़लसफ़ो आहे उहो सम्झ जी साइंस आहे। या सुकरात जेको पंहिंजे पर में जेको आहे सभिनी फ़िलासफ़रनि जो अबो सम्झो वेंदो आहे ऐं जेको 250 साल अॻु में ईसा अलैहिस्सलाम खां जेको आहे उहो पैदा थिए थो ग्रीक में, उनजो जेको आहे उहो इहो थो चए त फ़िलासफ़ी रोज़ानी सरगर्मी आहे। इहो इन जे करे बि थी सघे थो त छो त उहो रोज़ु जेको आहे सोचींदो हुयो ऐं रोज़ु जेको आहे शयुनि खे तजसुस सां ॾिसंदो हुयो, इन जे करे शायदि उन इहा डेफिनेशन ॾिनी। ऐं डीजे कॉर्नर जेको आहे डेफिनेशन ॾिए थो त फ़िलासफ़ी तनक़ीद या वज़ाहत जी सरगर्मी आहे। लफ़्ज़ मुंहिंजा नोट कंदा वञो त तनक़ीद जी वज़ाहत या वरी या वज़ाहत जी सरगर्मी आहे। प्लेटो हुनखे चए थो त हर उहो माण्हू फ़िलासफ़र आहे जेको हर क़िस्म जी ॼाण जी परख करे सघे थो, हर क़िस्म जी ॼाण जी परख करे सघे थो, जेको हमेशह तजसुस में रहे थो, मिलियल ॼाण ते सवाल उथारे थो। यानी प्लेटो फ़िलासफ़ी बजाए फ़िलासफ़र जी वज़ाहत कई आहे, पर पाण इन मां मतिलबु कढी सघूं था। JW पैट्रिक चए थो त साइंस ऐं फ़िलासफ़ी जी शुरूआति ऐं आख़िर साॻी आहे। ॿई सच या हक़ीक़त जी तलाश में निकिरनि थियूं ऐं ॿई मक़सद ताईं पहुचनि थियूं। फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे त साइंस हक़ीक़त खे वज़ाहत ॾिए थी ऐं फ़िलासफ़ी हुनखे तशरीह ॾिए थी। यानी साइंस खे वज़ाहत जेको आहे उहो जेको आहे हक़ीक़त खे वज़ाहत जेको आहे उहा साइंस ॾिए थी, पर उनखे तशरीह जेकी आहे इहा फ़िलासफ़ी ॾिए थी। डॉक्टर राधा कृष्णा चए थी त फ़िलासफ़ी ज़िंदगी जो नज़ारो आहे, फ़िलासफ़ी ज़िंदगीअ लाइ राह जो तयन करे थी। मार्क्स टुलिस चए थो त फ़िलासफ़ी सभिनी फ़ननि जी माउ ऐं ज़हननि जी दवा आहे। जॉर्ज बर्कली चए थो त फ़िलासफ़ी कुझु बि न, बसि ॾाहप ऐं सच जो इल्मु आहे। या वरी इन यूनानी लफ़्ज़ खे टोड़े सम्झूं त फ़िलो ऐं साफ़ी मां लफ़्ज़ वरितलु आहे। हाणे फ़िलो ऐं साफ़ी खे अगरि पाण सम्झूं त फ़िलो मतिलबु लव आहे, प्यार आहे, ऐं साफ़ी मतिलबु नॉलेज या ॼाण आहे। यानी ॼाण सां प्यार, ॼाण सां मुहबत, ॼाण जे लाइ तजसुस। सो जेकॾहिं कंहिं बि बंदे खे ॼाण जे लाइ तजसुस आहे, जीअं प्लेटो चयो त हमेशह सवाल उथारे थो, हमेशह तजसुस में रहे थो, ॼाण जी तलाश में रहे थो, उन बंदे खे असां फ़िलासफ़र चवंदासीं। त हाणे उहा जेकी प्रैक्टिस करे थो
जीअं सुकरात चयो त उहा सरगर्मी आहे ज़हनी। हाणे इहो जेको ज़हनी सरगर्मी करे थो उहो फ़िलासफ़र आहे, ऐं इहा जेकी ज़हनी सरगर्मी आहे इहा फ़िलासफ़ी आहे। हाणे फ़िलासफ़ी जी छो ज़रूरत आहे? मिसाल तौरु जेकॾहिं पाण हिकिड़ी इन लैंग्वेज फ़िलासफ़ी खे सम्झण जे लाइ पाण हिकिड़ो जुमिलो कंसीडर था कयूं त बाबा फ़िलासफ़ी छा आहे? इल्म सां मुहबत जो नालो आहे, ॾाहप सां मुहबत जो नालो आहे। त सवाल इहो पैदा थींदो हिकिड़े फ़िलासफ़र जे लाइ त ॾाहप खे तशरीह ॾिजे। ॾाहप छा आहे? ॾाहप छो आहे? ॾाहप जा पैरामीटर्स कहिड़ा आहिनि? जेकॾहिं असां हिन खे तशरीह न ॾींदासीं त पोइ दुनिया खे कीअं सम्झ में ईंदो त कहिड़ा माण्हू ॾाहा आहिनि ऐं कहिड़ा माण्हू ॾाहा न आहिनि। हाणे इन लफ़्ज़ खे तशरीह खपे थी। मिसाल तौरु इन लफ़्ज़ खे तशरीह जेकॾहिं खपे थी त असांखे वरी ॼाण जी ज़रूरत पवंदी। इहो त थी वियो सुवाल जेको हिकिड़े सोचींदड़ ज़हन या हिकिड़े फ़िलासफ़र जेको आहे उथारियो। हाणे साॻे फ़िलासफ़र खे ॼाण जी ज़रूरत पवंदी। कंहिंजी ॼाण जे बारे में? ॾाहप जी ॼाण जे बारे में। सो उहो ॼाण अगेन हिकिड़ो जेको आहे छा आहे? फ़िलासफ़ी या जेको आहे उनजी शाख आहे। नॉलेज फ़िलासफ़ी जी शाख आहे। अच्छा, हाणे ॼाण हासिलु करण जे लाइ उहो पहिरियों त लफ़्ज़ जी जेको आहे एटमोलॉजी में वेंदो। एटमोलॉजी बि हिकिड़ी साइंस आहे जेकी लफ़्ज़नि जी साइंस आहे। कंहिं बि लैंग्वेज जी लफ़्ज़नि जी साइंस खे असां एटमोलॉजी चवंदा आहियूं। उहो लफ़्ज़नि में वेंदो त बाबा जेको आहे ॾाहप छा आहे, विज़डम छा आहे, उनजी उतां उनखे छा मिलंदी? वज़ाहत मिलंदी। उनखे जेकी वज़ाहत कंहिं दौर में माण्हुनि ॾिनी हूंदी, जेके ॿोलीदान हूंदा, ग्रामर जा माहिर हूंदा कंहिं बि ॿोली जा, उन्हनि जेको आहे ॾाहप खे वज़ाहत ॾिनी हूंदी। अच्छा, उहा मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में मुख़्तलिफ़ वज़ाहत हूंदी। उहो वरी मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मिलंदो, मुख़्तलिफ़ ॾाहनि खे पढ़ंदो सम्झंदो, तॾहिं वञी उहो जेको आहे ॾाहप खे तशरीह ॾींदो। छो त सिर्फ़ु ईअं चवणु जेको आहे फ़िलासफ़ी ॾाहप सां मुहबत जो नालो आहे, इहो जेको जुमिलो आहे अंग्रेज़ी में त पाण ईअं कंसीडर करे सघूं था या कंहिं बि ॿोली में पाण ईअं कंसीडर करे सघूं था त हिकिड़ो जेको जुमिलो आहे उहो चवंदा ई पाण उनखे जेको मुकमल मतिलबु ॾिए। पर फ़िलासफ़ी में जुमिलो मुकमल मतिलबु न ॾींदो आहे। छो त फ़िलासफ़ी में पाण लफ़्ज़नि जे पोयां मीनिंग जेकी आहे उनखे ॾिसंदा आहियूं। मिसाल तौरु जेकॾहिं पाण कंसीडर कयूं त हिकिड़ो हमरा पंहिंजे पुट खे हमेशह मार ॾींदो आहे, ठीकु आहे, या पंहिंजे भाइटे खे मार ॾींदो आहे, हमेशह मार ॾींदो आहे। त हुन ते हिकिड़ो माण्हू चए थो हा ॾाढो प्यारो अथसि न हिन जे लाइ। हाणे ॾाढो प्यारो अथसि, लफ़्ज़ त ईअं आहिनि ॼणो त ॾाढो प्यारो अथसि, पर बुनियादी तौर ते इन लफ़्ज़नि जे पोयां मीनिंग इहा आहे त उहो शख़्स उनखे प्यारो न आहे। त समटाइम्स लफ़्ज़ उहे माना न ॾींदा आहिनि जंहिंजे लाइ उहो लफ़्ज़ ठहियल आहिनि। उन जे पोयां असांखे पंहिंजो ॾाहप या पंहिंजो सेंस या पंहिंजो इनर उहो इस्तेमालु करिणो पवंदो आहे। पंहिंजी सोचण जी जेकी सघ आहे उहा इस्तेमालु करणी पवंदी आहे, जंहिंखां पोइ असां उन मीनिंग ताईं पहुचंदा आहियूं। फ़र्ज़ु कयो जेकॾहिं को बंदो पंहिंजे दिमाग़ जो बिल्कुलु ई इस्तेमालु नथो करे सघे या उन न कयो आहे त पोइ उहो उनखे ईअं ई सम्झंदो त उहो प्यारो अथसि। सो इन जे करे फ़िलासफ़ी जेको आहे हिकिड़ी वॾी अहम शइ आहे, वॾी हिकिड़ी अहम जेको आहे फील्ड आहे। उन में असांखे जेको आहे सम्झणो आहे। या फ़िलासफ़ी ॾाहप सां मुहबत जो नालो आहे त अगेन मुहबत छा खे चऊं? मुहबत खे बि तशरीह ॾियण जी ज़रूरत आहे। छाकाणि त जेकॾहिं मुहबत खे असां तशरीह नथा ॾियूं त पोइ मुहबत खे दुनिया कीअं सम्झंदी? सो इहो फ़िलासफ़र्स जो कमु आहे। कंहिं फ़िलासफ़र चयो त जेकी फ़िलासफ़ी आहे उहा साइंस ऐं मज़हब जे विच वारनि मौज़ू जी जेको आहे साइंस आहे फ़िलासफ़ी। माना जेके मज़हब मौज़ू जेको आहे छेड़ींदो न आहे ऐं साइंस बि उन्हनि खे न छेड़ींदी आहे, उन्हनि खे जेको आहे फ़लसफ़ो अपनाए वठंदो आहे ऐं उन्हनि खे फ़लसफ़ो जेको आहे छेड़ींदो आहे। मिसाल तौरु जेकॾहिं मज़हब वटि असां वञूं त मज़हब वटि ख़ुदा जो हिकिड़ो तसवुरु आहे ऐं उन ख़ुदा जे तसवुर ते कंहिं बि मज़हब खे कोई बि सवाल न आहे। छो त उहो अक़ीदो आहे, ऑब्वियसली उते सवाल न हुजणु घुरिजे, छाकाणि त आहे ई अक़ीदो। ऐं साइंस हुन ते न ॻाल्हाईंदी, छाकाणि त साइंस हुनखे ऑब्ज़र्व या एक्सपेरिमेंट हुन ते न करे सघंदी। सो बुनियादी तौर ते इहो सोच जो जेको आहे कमु आहे, सम्झ जो कमु आहे, फ़हम जो कमु आहे, फ़िक्र जो कमु आहे। सो इन ते फ़लसफ़ो जेको आहे पाण सोचींदो ऐं इन टॉपिक खे अख़ज़ करे वठंदो त इन टॉपिक ते छा ॻाल्हाइजे। हाणे उहो उन जे बारे में ॼाण हासिलु कंदो। अच्छा, उन ॼाण हासिलु कयल खे वरी जेके असां ॼाण हासिलु कईसीं, छा वरी उहा वाक़ई में असांजी ॼाण सच आहे जेकी पाण खे मिली? ज़रूरी आहे। पहिरियों त वरी फ़लसफ़ो ई तव्हांखे ॿुधाईंदो त ॼाण जा ज़रिया कहिड़ा हुजनि। उस्तादु हुजणु घुरिजे, किताबु हुजणु घुरिजे, या इल्हामी किताब बि जेको आहे उहो ॼाण जो ज़रिया आहिनि। त हाणे मुख़्तलिफ़ जेके ज़रिया आहिनि ॼाण जा उहे तव्हां जेको आहे उहे उन तां ॼाण हासिलु कई, पर उन खां बाद में उहे तव्हांखे मंतक मां गुज़ारणा पवंदा।
जीअं साइंस में असां ऑब्ज़र्व कंदा आहियूं का शइ, पर उनखे बाद में पाण खे एक्सपेरिमेंट मां या तजुर्बे मां गुज़ारणी पवंदी आहे। ईअं ई वरी फ़िलासफ़ी में जेको मौज़ू ईंदो आहे त उनखे तव्हांखे मंतक या लॉजिक मां गुज़ारणो पवंदो आहे। हाणे मंतक या लॉजिक मां जॾहिं असां गुज़ारींदा आहियूं त उते वरी बुनियादी सुवाल हूंदा आहिनि। मिसाल तौरु ॾाहप खे पाण चयोसीं त बाबा जेको शयुनि खे सम्झण जी सघ रखे, जेको वक़्त ते फ़ैसिला वठण जी सघ रखे, या जेको ईअं जेको आहे मुख़्तलिफ़ वग़ैरह वग़ैरह डेफिनेशन्स जेकॾहिं ॾियूंसीं त उते मंतक वटि जॾहिं इहो सुवालु ईंदो त वक़्त ते फ़ैसिलो जेको आहे सुकरात सही छो न वरितो, उहो मरी वियो। पर हिकिड़ो वरी ॿियो माण्हू हिते रखंदो त न, वक़्त ते हुन सही फ़ैसिलो वरितो, ज़हर खाधईं पर सच जो साथ न ॾिनई, जंहिंजे करे अॼु ज़िंदा आहे। त मुख़्तलिफ़ डेफिनेशन्स आहिनि, उन्हनि ते बहस थींदो। उन मंतकी ॻाल्हि ते जेसि ताईं असां पुॼंदासीं, जेको उहो आख़िरी सच हूंदो, जंहिंखां पोइ असां सभु माना जेके ज़हन वारा माण्हू या सोचींदड़ माण्हू उनखां बाद में उन ते राय क़ाइमु उन टाइम न करे सघंदासीं, पोइ पाण उनखे चवंदासीं इहो आख़िरी सच आहे। हाणे इहो आख़िरी सच असांखे छो खपे पियो? इन मां न त असांखे पैसो मिलियो, न त इन मां असांखे जेको आहे को इंडस्ट्री असांजी ठही, न ई इन मां असां को मुल्क नओं ठाहे सघियासीं, न ई असां इन मां का जेको आहे बुखियनि माण्हुनि जे लाइ मानी पैदा करे सघियासीं, अहिड़ो कुझु ई न करे सघियासीं। पर इहा हिकिड़ी ज़हन जी प्रैक्टिस हुई। इहो ई त ज़हन आहे जेको असांखे ॿियनि जानवरनि खां अलॻि थो करे। ॿिया जानवर एतिरो ज़हन जो इस्तेमालु नथा कनि जेतिरो पाण कयूं था। इन जे करे जॾहिं असां ज़हन जो इस्तेमालु था कयूं, ज़हन जी प्रैक्टिस था कयूं, त असां आख़िरी सच ताईं पहुचूं था। अच्छा, उहो सच उन वक़्त जो आख़िरी सच आहे, छाकाणि त को बि सच फ़िलासफ़ी में आख़िरी सच न हूंदो, उन वक़्त जो आख़िरी सच थी सघे थो, ऐं अॻिते हली करे उहो सच वरी तब्दील थींदो। त सच जेको आहे उहो वक़्त ऐं ज़मान ऐं मकान सां तब्दील थींदो आहे। यानी जीअं ज़मान तब्दील थींदो, वक़्त तब्दील थींदो, त सच बि तब्दील थींदो, ऐं वरी मकान सां बि तब्दील थींदो आहे। मिसाल तौरु जीअं फ़र्ज़ु कयो हिते जेकॾहिं सिंध में मां टोपी पाए वेठो आहियां सिंधी, त मूंखे माण्हू मोतबर ऐं अज़ीम सम्झंदा। पर ईअं थोरो सफ़र करे अॻिते वञा, पंजाब क्रॉस कयां या पंजाब में ई हुजां, त माण्हू मूंखे मोतबर या अज़ीम कोन सम्झंदा, छो त इहो जेको सच आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हितां जो आहे। थोरो मकान तब्दील कयुमि त इहो सच तब्दील थी वियो। ईअं ई वक़्त सां सच बि तब्दील थींदो आहे। मिसाल तौरु पाण थोरो अॻिते हलूं त अॻ में जेके माण्हू जेको आहे क्लीन शेव हूंदा, उन्हनि खे जेको आहे घटि सम्झो वेंदो, ऐं सिंधी माण्हू ख़ासि करे जेको आहे उन्हनि जो हिकिड़ो कल्चर हुयो, उहो उनखे सम्झंदा त यार इहो को जेको आहे इज़त वारे माण्हू जो कमु कोन्हे जो पंहिंजो मुछां कटराए छॾे, छापर कटराए छॾे, या वग़ैरह वग़ैरह पेंट पाए ऐं पंहिंजे पाण खे इन अंदाज़ में पेश करे। इहो माना सुठो माण्हू न सम्झो वेंदो असांजे समाज में। पर हाणे उहा तब्दीली अची चुकी आहे। हाणे जेको माना जेको आहे माण्हू क्लीन शेव आहे, उहो माना पढ़ियलु लिखियलु माण्हू आहे। जेको पेंट शर्ट में आहे उहो पढ़ियलु लिखियलु माण्हू आहे। त हाणे ॾिसो हिकिड़ी जेको माज़ी जो सच हुयो उहो हिन वक़्त जो कूड़, ऐं जेको माज़ी जो कूड़ हुयो उहो हिन वक़्त जो सच थी वियो। ज़ाहिर ॻाल्हि आहे जंहिंखे पाण सच सम्झंदासीं, वरी छो त पाण इंसान आहियूं, त रिएक्ट बि ईअं कंदासीं। त फ़लसफ़ो जॾहिं वज़ाहत करे थो शयुनि जी, त पोइ असां उन तरीक़े सां एक्ट कयूं था। हाणे जॾहिं असां एक्ट कयूं था त उन जा नतीजा बि ओड़ा ई निकिरंदा, छाकाणि त जहिड़ो असां अमल कंदासीं नतीजा ओड़ा निकिरंदा। सो हाणे असांजा अमल असांजे सोच ते मुनहसिर आहिनि, ऐं असांजी सोच असांजे फ़लसफ़े ते मुनहसिर आहे। सो जेकॾहिं असां वटि सोच सुठी आहे ऐं असां सोचूं सुठो था, त असां वटि अमल सुठो हूंदो, ऐं अमल सुठो हूंदो त उन जा नतीजा बि सुठा निकिरंदा। सो जेके दोस्त इहो सम्झंदा आहिनि त अॼु जे दौर में फ़लसफ़े जी ज़रूरत न आहे, त उहे बुनियादी तौर ते इहो सम्झंदा आहिनि त अॼु जे दौर में सोचण जी ज़रूरत न आहे, या दिमाग़ खे ट्रेंड करण जी ज़रूरत न आहे। सो बुनियादी तौर ते फ़लसफ़ो तजसुस आहे, ऐं तजसुस इंसान जो बुनियादी एलिमेंट आहे दिमाग़ जो, जंहिंखे असां कॾहिं बि ख़तमु नथा करे सघूं, ऐं उनखे असां सां गॾु हलणो आहे इर्तिक़ा जे कम में। सो जीअं जीअं इंसानु इवॉल्व कंदो, तरक़ी कंदो, इर्तिक़ा जे मरहलनि मां गुज़रंदो, ईअं ईअं उहो दिमाग़ जो अञा वधीक इस्तेमालु कंदो ऐं अञा वधीक कॉम्प्लेक्स थींदो वेंदो। सो मुंहिंजे ख़्याल में जेको फ़लसफ़ो आहे उहो दौरु जेको असांजो गुज़री वियो हज़ारे साल अॻ में, उन वक़्तु बि एतिरी ज़रूरत हुई ऐं हिन वक़्तु बि एतिरी ई ज़रूरत आहे। हा, पर ईअं आहे त जेके माज़ी जा सच हुया उन्हनि खे तब्दील थियणो पवंदो। अॼु जा सच कुझु मुख़्तलिफ़ आहिनि, अॼु जूं वज़ाहतूं कुझु मुख़्तलिफ़ आहिनि, ऐं पाण खे ई शयुनि खे मुख़्तलिफ़ वज़ाहतूं ॾियणियूं पवंदियूं। अदरवाइज़ समाज पंहिंजे पाण हिकिड़ी वज़ाहत जनम ॾेई छॾींदो कंहिं न कंहिं शइ खे, ऐं उहा जेको आहे मजबूरी थी पवंदी समाज जी। पर जेकॾहिं सुठियूं पाण वज़ाहतूं ॾींदासीं, जेके मुस्तक़बिल जूं वज़ाहतूं हूंदियूं, त पोइ अॼु असां अमल करणु शुरू करे छॾींदासीं
यानी इर्तिका असांजी थोरो जल्दी ईंदी। सो मां सम्झां थो त तव्हांखे फ़लसफ़े जे बारे में जेको कॉन्सेप्ट हुयो त ॾाहप जो रस्तो, यानी तव्हां जेकॾहिं प्रैक्टिस कंदव, ज़ाहिर ॻाल्हि आहे दिमाग़ जी, त तव्हां ॾाहा थींदव, तव्हां सियाणा थींदव। तव्हां लफ़्ज़नि ते फोकस न कंदव, लफ़्ज़नि जे पोयां जेको फ़हम आहे, जेकी सोच आहे, जेकी सम्झ आहे, उन ते फोकस कंदव। हिकिड़े ॾाहे खे ई ख़बर हूंदी आहे न त समाज में छा थो थिए, फ़लाणे माण्हू हीअं चयो, फ़लाणे जेको आहे सियासतदान चयो त हीअं, पर हिन जो मतिलबु छा हुयो। फ़लाणे जेको आहे मुल्क हे जेको आहे सेंटेंसिस ॻाल्हाया, पर हिन जो मतिलबु छा हुयो। त हाणे इहो पोयां जेको मतिलबु आहे, इहो सम्झण जे लाइ ज़रूरी आहे त तव्हां वटि सोचण जी सघ, सोचण जी कैपेबिलिटी ऐं उनजी आदत हुजे। ऐं इहा आदत तॾहिं थींदी जॾहिं तव्हां सुकरात वारी कार इन खे रोज़ानी सरगर्मी बणाईंदव। सो फ़लसफ़ो तमामु कम जी शइ आहे ऐं फ़लसफ़े खे पढ़णु तमामु अहम आहे। फ़लसफ़े खे पढ़ी पाण खोड़ कुझु सिखी सघूं था। मां सम्झां थो त अॼु जे हिन टॉपिक में तव्हांखे फ़लसफ़े जे बारे में जेके कॉन्सेप्ट हूंदो उहो सम्झ में अची वियो हूंदो। वधीक पाण फ़लसफ़े ते ॻाल्हाए सघूं था, अगरि तव्हां चाहियो था त कमेंट्स में ॿुधायो, त पोइ वरी फ़लसफ़े खे एकेडमिक हवाले सां बि पाण अॻिते वठी हलंदासीं। बहरहाल हींअर ताईं जेको आहे हीउ सुठो जेकी मां सम्झां थो तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी। ऐं जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आयो आहे त इहो ज़रूरी आहे त शेयर कयो, ताकी खोड़ माण्हुनि ताईं असां पहुची सघूं। हे जेकी महिनत असां कयूं था उहा खोड़ माण्हुनि ताईं पहुचंदी, असांजी दिलि ख़ुशि थींदी। ऐं इन खां पोइ असांखे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿायो, त जीअं असांजो नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचनि त असां नेक्स्ट कहिड़ा वीडियोस ठाहियूं था। अच्छा, कमिंग वीडियोस जेकॾहिं फ़लसफ़े ते न हुजनि, ॿी कंहिं टॉपिक ते हुजनि, तॾहिं बि तव्हां असांखे कमेंट में सजेस्ट करे सघो था। थैंक यू वेरी मच।